दरगाह हज़रत लोंग फ़कीर जे सजादा नशीन फ़कीर शेर अली ॾेथो जा तूफ़ानी दौरा देह शादी शहीद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि आदम खान मेहराणी ॻोठ सोनू खान धारेजो ॻोठ इमाम बख़्श ऐं ॿियनि ॻोठनि में पहुची बल्दियाती इलेक्शन में कामयाब थियण जी ख़ुशी में ॻोठाणनि हाजी कादिर बख़्श मेहराणी सहाफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी जो शुक्रियो अदा कयो। इन मौक़े ते दरगाह हज़रत लोंग फ़कीर जे सजादा नशीन चेयरमैन फ़कीर शेर अली ॾेथो चयो त अब्दुल सत्तार मेहराणी बल्दियाती इलेक्शन में जनरल काउंसलर जो फार्म भरायो हो, जेको असांजे चवण ते असांजे हक़ में वेही रहियो। असां तमामु निहायती थोराइता आहियूं ऐं आदम खान मेहराणी इमाम बख़्श मेहराणी वाहिद ॻोठ आहे जंहिं असांखे सभु वोट ॾिना, मुकमल सपोर्ट कई। असांजी कोशिश आहे ॻोठ आदम खान मेहराणी बुनियादी ऐं जाइज़ कम कया वञनि। उन मौक़े ते सैयद करारुद्दीन शाह, वाइस चेयरमैन शहज़ादो खान, मुहर्रम खान, बगन खान धारेजो, गाज़ी खान, मूसा खेल पठान इलाइक़े जा सियासी समाजी मुअज़्ज़िज़ मौजूद हुए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।